अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों नई अपडेट अची चुकी है। नेक्स्ट एपिसोड में आखिर छा थियण वारो आहे। अचण वारे एपिसोड की पूरी मालूमात ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। इनके आखिर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर भी ज़रूर कंदा उदासी टीवी यूट्यूब चैनल के। हलूं था अॼु जी अपडेट की तरफ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब जे जेके अचण वारा एपिसोड इन में हिकिड़ो कम त VIP थियण वारो आहे। पोएं किस्तनि में तव्हां ॾिठो शाहनवाज़ खान जो मकर फ़रेब सभिनी जे साम्हूं राज़न ऐं ककर वारनि जे साम्हूं आयो ऐं अॻिते हाणे छा थींदो दोस्तों। जीअं जीअं हाणे जी कहाणी अॻिते वधंदी तीअं तीअं हीउ ड्रामो अञा ज़बरदस्त सनसनीखेज़ थींदो वेंदो। रहज़न ऐं ककर वारनि जे साम्हूं तो मकर फ़रेब अची चुको आहे। पहिरियों ई शाहनवाज़ खान चवंदो ही मीर जाफ़र आहे, सॉरी मंसूर खान चवंदो शाहनवाज़ खान के ही मीर जाफ़र आहे। उन खे अधु बदनाम उहो करे हुयो ऐं ककर ऐं राज़न वारा इन ते एतबार घटि कंदा हुया। हाणे आहिस्ता आहिस्ता जीअं जीअं कहाणी अॻिते वधे पई तीअं तीअं जेको आहे ककर ऐं रहज़न जीअं ॿिया ॻोठ वारा जेका बि आहिनि उहे अञा वधीक इन शइ ते एतमाद कंदा त वाकई हीअ असांजे विच में रही असांखे नुक़सानु ॾिनो आहिनि। हीअ शाहनवाज़ खान जहिड़ा करण में सॼे कमु इन जा आहिनि, सभई हथ इन जा आहिनि। सॼियूं ॻाल्हियूं खुलंदियूं, सॼा राज़ खुलंदा, जेका जेका इन अंदरूनी माण्हू मराया, जेको इन्हनि जे भाउ मिठल खे मराई, सॼा कम शाहनवाज़ खान जा हुया। इहे गेम खुलंदी रहज़न जे अॻियां।